नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त पीपी शहीद मुर्तज़ा भुट्टो सिंध जे ऑर्गेनाइज़िंग जे मेंबर रहीम बख्श खोसो ऐं पीपी शहीद मुर्तज़ा भुट्टो ज़िले नौशरो फेरोज़ जे ज़िले सदर नज़ीर अहमद सोलंकी ऐं ॿियनि अॻुवान नेशनल प्रेस क्लब कंडियारो पहुची MQM जे अॻुवान वसीम अख्तर जे ॾिनल बयान ते सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त असांजी पार्टी मज़लूम ऐं ग़रीब अवाम जी हर वक़्तु संदुसि आवाज़ बणिजे थी, संदुनि हक़नि जी हौसलात लाइ जदोजहद कंदी रहंदी है। अॻुवान जो चवणु हो त कराची सिंध ऐं असांजी पार्टी वफ़ाक़ी सियासत ते यकीन रखे थी। असीं कंहिं बि सूबे में मज़लूमनि ते थींदड़ ज़ुल्म खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं, कंहिं बि सूबे में लासानी खे भड़काईंदड़नि खे बर्दाश्त न कंदासीं। हिननि वधीक चयो त मुल्क में बुख ऐं बेरोज़गारी वधी रही है। मुल्क जे माहौल ते नज़र फेरायो त हर तरफ़ महांगाई, क़त्ल फुरूं, धाड़ा ऐं चोरियुनि जा वाक़िया नज़र अचनि पिया। ग़रीब अवाम खे हर तरह सां फुरियो ऐं लुटियो वञे थो, एतिरे ताईं जो ग़रीब हिकु वेले जी मानी लाइ परेशान है। खुदारा तव्हां पंहिंजी शराफ़त सां पंहिंजी इज़त सां कराची में रहो, असां बि रहूं कराची में, सभु रहंदासीं। बाक़ी असुल तव्हां माण्हुनि खे इहे MQM सिंधी महाजर जो मसइलो पेश करे ऐं माण्हुनि खे असुल मसइले तां ध्यानु न हटायो वञे। जेकॾहिं MQM अहिड़े क़िस्म जी अॻिते हली का बि पंहिंजी ॻाल्हि कई या पंहिंजी बदमाशी बंदि न कई त पाकिस्तान पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो असां बाक़ाइदे तरीक़े सां इहो जेको लासानी सिस्टम हलंदो इन जे ख़िलाफ़ हिकिड़ो वॾो प्लान ठाहींदासीं। ऐं जेकॾहिं ॿी हिननि जी का बि साज़िश साम्हूं आई त इंशाअल्लाह ताला ॿी जेका असांजी प्रेस कॉन्फ्रेंस हूंदी उन में असां जेको पंहिंजो लामत पाकिस्तान पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो वारा ज़ाहिर कंदासीं। बयान आया है वसीम अख्तर का, MQM के साबिक़ा नाज़िर चेयरमैन, हम उसकी भरपूर मजम्मत करते हैं। अहले पूरी सिंध पाकिस्तान पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो के हर वर्कर अपनी सिंध की हिफाजत और अपनी सकाफत की हिफाजत करना जानते हैं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।